يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. सभी तारीफ लायक रब ज़ुल जलाल है जो पूरी कायनात वाक़ई में खालिक मालिक है, जिन रब साथी न हमसर न जिन बड़ी कोई मिसाल है। ऐ करोड़ों दुरूद सलाम हुजूर पाक हस्तियत है जेके रब्बुल आलमीन रहमतुल लिल आलमीन करे मोकलियो आहे। मुझे अज़ीज़ दोस्तों, अल्लाह ताला पंहिंजे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के पूरी कायनात जे लाइ रहमत करे मोकलियो आहे, रहमतुल लिल आलमीन। ऐं अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम के पंहिंजे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल कयो ऐं ही क़ुर्आन ई आहे जेको क़यामत तूणी ईंदड़ तमाम इंसाननि जे लाइ हिदायत आहे, नूर आहे ऐं शिफ़ा आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद में हिकिड़ी नंढड़ी सूरत नाज़िल कई आहे जंहिंखे सूरतुल असर चयो वञे थो। उन में अल्लाह ताला फरमायो आहे वल असर, ज़माने जो कसम, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, त सभ जा सभ इंसान जेके आहिनि उहे खसारे में आहिनि। इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र, सिवाय उन्हनि जे जिन्हनि ईमान आणे ऐं पोइ नेक सालिह अमल कया ऐं हिक ॿिए खे हक़ जो चयूं ऐं हिक ॿिए खे सच जो चयूं। इन खां सवाइ सभ जा सभ इंसान खसारे में आहिनि, चाहे दुनिया में केतिरो जो नालो हुजे, शोहरत हुजे, बादशाही हुजे, हुस्न हुजेसि, ताक़त हुजेसि, पर तंहिं हूंदे बि उहो इंसान खसारे में आहे अगरि इहे शयूं उन में न हुजनि। सभ खां पहिरियां ईमान ऐं पोइ नेक सालिह अमल ऐं पोइ हक़ सच चवण जी हिमत ऐं ॿियो सब्र करण जी हिमत। इहे शयूं न हुजनि इंसान खसारे में आहे। पर मुझे अज़ीज़ दोस्तों, इन्हनि शयुनि ते उहो ई इंसान अमल कंदो जंहिंखे इन्हनि शयुनि जो क़दुरु हुजे। हाणे अगरि ईमान जो क़दुरु कोन्हे को, असां ॾिसूं था खोड़ सारा माण्हू थोरी थोरी ॻाल्हि ते ईमान विञाए वेठा आहिनि, ईमान जो सौदो कयो वेठा आहिनि। छो जो उन्हनि खे ख़बर ई न आहे, न क़दुरु ई न आहे, ईमान जो उन्हनि खे क़दुरु ई कोन्हे। तव्हां ॾिसो किथे इंसान मिटनि माइटनि जे करे ईमान खे खपाए वेठो आहे, किथे यारनि दोस्तनि जे करे ईमान खे खपाए वेठो आहे, किथे चंद टकनि जे ख़ातिर पंहिंजे ईमान खे खपाए वेठो आहे। इन्हनि माण्हुनि खे ईमान जो क़दुरु कोन्हे को। अहिड़े तरीक़े सां असां ॾिसूं था त मुआशिरे में नेक सालिह अमलनि जी खोटी थी वई आहे ऐं नेक सालिह अमल करण ॾाढा सवला आहिनि, ॾुखिया कोन्हनि के। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाए थो, मूं कंहिं बि जान ते उनजे सहप खां वधीक बार नाहे विधो। ही सालिह अमल करण ॾाढा सवला आहिनि ऐं गुनाह जा अमल ॾाढा ॾुखिया आहिनि। नेकी जा अमल तव्हां सरेआम खुलेआम करे सघो था ऐं गुनाह करण जे लाइ लिकणो पवंदो आहे। गुनाह लिकी कंदा आहिनि, डिॼी कंदा आहिनि, पर अॼु ॾिसो गुनाह माण्हू शौक़ सां कनि वेठा ऐं नेकियूं करण लाइ तयार न आहिनि। छो जो नेकियुनि जो क़दुरु ई कोन्हे, नेकियुनि जी ख़बर कान्हे का।
अड़े तरीक़े से हक़ सच चवण, जेसी तोड़ इंसान के हक़ सच चवण जो जो कदुर है वो न थे, तेसी तोड़ी असां ॾिसूं था मुआशरे में इंसान पंहिंजे औलाद के ही हक़ सच नथो चए। ऐं सब्र करण, सुभान अल्लाह, सब्र जो फल तो एडो मिठो है, एडो मिठो है जो अल्लाह ताला कुरान मजीद में बेशुमार जाइन ते ऐलान करे छड़ियो है त मां सब्र करण वारन सां मोहब्बत कयां थो, मां सब्र करण वारन सां गॾु आहियां। अल्लाह अकबर। इंसान के जॾहिं इहो यकीन थी वञे न त मां अगर सब्र कंदुसि त मुंहिंजो रब मूंसां मोहब्बत कंदो, मां सब्र कंदुसि त मुंहिंजो रब मुंहिंजो साथ ॾींदो, मूंसां गॾु हूंदो, त अल्लाह जो कसम सब्र करण ॾाढो आसान थी वेंदो, ॾाढो आसान थी वेंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला कुरान मजीद में हिकड़ी जाइ ते अल्लाह साईं इंसान ज़ात के चए थो, सूरत आल इमरान में आयत नंबर 133 में अल्लाह साईं फरमाए थो, वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द उइद्दत लिल मुत्तक़ीन। अल्लाह साईं फरमाए थो त तहां जेके आहियो उहो तकड़ कयो, तकड़ कयो अल्लाह जी मग़फ़िरत ॾे ऐं अल्लाह जे जन्नतनि ॾे, उन्हनि जन्नतनि ॾे जिन्हनि जी वेकराई ज़मीन ऐं आसमाननि जे बराबरि आहे। पर अल्लाह इन में आख़िर में ऐलान करे छॾियो आहे, उइद्दत लिल मुत्तक़ीन, ही जन्नत मूं परहेज़गारनि लाइ पैदा कई आहे कि वो इंसान दिमाग़ मां हवा कढी छॾे, न निमाज़, न रोज़ो, न हज, न ज़कात, न ज़िकिर, न दुरूद, न को सुहिणो इख़लाक़, न ओड़े पाड़े वारनि सां सुठा ताल्लुकात, न वालदेन जो क़दुरु, न तिजारत में सच्चाई, को अमल ही कोन्हे को। इंसान सोचे तो मां ये धमालू हणंदे जन्नत में वेंदुसि, इहो थी नथो सघे। अल्लाह वज़ाहत करे छॾी त ही जन्नत मूं परहेज़गारनि जे लाइ बनाई आहे, हिन में परहेज़गार वेंदा। कुछ त अहिड़ियूं ॻाल्हियूं बि मुआशरे में हींअर हलनि थियूं जो जहालत जे करे अहिड़ा के माण्हू जो चवनि था त फलाणनि जा कुत्ता बि जन्नत में हलिया वेंदा। ही जन्नत कुतनि जे लाइ कोन ठही आहे, रब ऐलान करे छॾियो आहे त ही जन्नत में जेके वेंदा उहे मुत्तक़ी परहेज़गार वेंदा, अल्लाह खां डिॼण वारा वेंदा। हाणे हिन आयत में अल्लाह ताला फरमाए थो त तकड़ कयो अल्लाह जे जन्नतनि ॾे। ऐं हिकिड़ी ॿी आयत आहे उन में अल्लाह ताला फरमाए थो साबिक़ू, भेंट कयो, मुक़ाबलो कयो, साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा कअर्दिस समाई वल अर्द, उन जन्नतनि ॾे अल्लाह जी बख़्शिश ॾे भेंट कयो, मुक़ाबलो कयो जंहिंजी वेकराई ज़मीन ऐं आसमान जे बराबरि आहे। ऐं हिते अल्लाह फरमाए, हुते अल्लाह फरमाए थो परहेज़गारनि जे लाइ बनाई वई आहे। ऐं हिते अल्लाह अञा कुछ थोड़ी वज़ाहत करे छॾी आहे, उइद्दत लिल्लज़ीन आमनू बिल्लाहि व रुसुलिहि, उन्हनि जे लाइ तयार कई वई आहे जिन्हनि अल्लाह ते ऐं अल्लाह जे पैगंबरनि ते ईमान आंदो आहे। त हाणे साबित थियो त जेको अल्लाह ते ईमान आणींदो त अल्लाह जो चवण वठंदो, पैगंबरनि ते ईमान आणींदो त पैगंबरनि जे तरीक़े ते हलंदो, पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी कोन गुज़ारींदो। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेसी तोड़ी इंसान के कंहिं शइ जो क़दुरु न हूंदो आहे न त हू उनखे हासिल करण जो तड़प ई कोन थो रखे। हाणे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, क़ुरान मजीद में सूरतुल मोमिनून आयत नंबर 60 में अल्लाह ताला ऐं 62 में इहे ॿई लफ़्ज़ आंदा आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके तकड़ बि कंदा आहिनि ऐं भेंट बि कंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं उन्हनि जी निशानी बि ॿुधाई आहे त हू छाजे करे नेक सालिह अमलनि में भेंट बि कंदा आहिनि, मुक़ाबलो बि कंदा आहिनि ऐं तकड़ हूंदो अथनि नेकिन जो। अल्लाह ताला फरमाए थो, वल्लज़ीन युअतून मा आतौ व क़ुलूबुहुम वजिलतुन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन।
अल्लाह ताला फरमाए थो त उहे माण्हू जेको अल्लाह जे ॾिनल मां जेको कुझु अल्लाह उन्हनि खे ॾिनो आहे उहो अल्लाह जी राह में ख़र्च कंदा आहिनि। जेतिरो अल्लाह तोखे ॾिनो आहे, अगरि अल्लाह तोखे लखनि जी ताक़त ॾिनी आहे त लखनि में अल्लाह जी राह में ख़र्च कर। अल्लाह किरोड़ ॾिना आहिनि त किरोड़ ख़र्च कर। पर जेकॾहिं रब तोखे रुपयनि जी ताक़त ॾिनी आहे त रब तुंहिंजे रुपयनि खे बि क़बूल थो करे। इहो न आहे त लखापति सदको कनि अल्लाह उन्हनि खे क़बूल कंदो, पर जे ग़रीब मिसकिन रुपयो थो ॾिए त उहो नथो अॻे न। बल्कि हिकिड़ी हदीस आहे, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हिकिड़ो माण्हू आहे जंहिं 1 लख दिरहम या दीनार अल्लाह जी राह में ॾिनो आहे। ॿियो माण्हू आहे जंहिं मुर्गो ई हिकिड़ो दिरहम या दीनार अल्लाह जी राह में ॾिनो आहे, पर अजुर में इहे ॿई बराबरि आहिनि। सुभान अल्लाह। साहबा पुछा कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो कीअं थी सघे थो? हिकिड़े माण्हू लख ॾिनो आहे, ॿिए हिकिड़ो ॾिनो आहे, इहे बराबरि अजुर में अल्लाह वटि? प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जंहिं लख ॾिना उनखे अल्लाह कई लख ॾिना आहिनि, ऐं जंहिं हिकिड़ो दिरहम या दीनार ॾिनो उन वटि हुया ई ॿ, हुन हिकिड़ो ॾेई छॾियो। ऐं जंहिं लख ॾिना त उन वटि कई लख हुया, तंहिं करे अल्लाह उन्हनि ॿिन्हिनि खे अजुर में बराबरि करे छॾियो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला जेको आहे सदके ख़ैरात या अमल जे मिक़दार खे कोन थो ॾिसे, अल्लाह ताला सदके ख़ैरात या अमल जे मयार खे ॾिसे थो। मयार कहिड़ो आहे? इंसान जेको अल्लाह जी राह में ॾिए थो, छा लाइ थो ॾिए? ॾेखाव लाइ ॾिए थो या अल्लाह जी मोहब्बत में थो ॾिए, अल्लाह जी रज़ात जे लाइ ॾिए थो? के इंसान दाढ़ी छॾी आहे या निमाज़ूं पढ़े थो या को बि नेक सालिह अमल करे थो, त हू अल्लाह जी रज़ा लाइ करे थो या ॾेखाव लाइ करे थो? ऐं अगरि अल्लाह जी रज़ा लाइ करे थो, पर उन अमल जी कैफ़ियत छा आहे? हू सुख में थो करे या ॾुख में थो करे? ॾिसो, हिकिड़ा सदका ख़ैरात हूंदा आहिनि, हूंदे में माण्हू कंदो आहे, पर अहिड़ा बि अल्लाह जा नेक बंदा आहिनि जेके अणहूंदे में कंदा आहिनि, कुझु बि न आहे तॾहिं बि अल्लाह जी राह में ॾियणु, त अल्लाह ताला वरी उन जो अजुर ओड़ो ई ॾिए थो। के माण्हू आहिनि निमाज़ पढ़नि था, पर अल्हम्दुलिल्लाह चाक चङा भला आहिनि, मौसम फर्स्ट क्लास लॻो पिया आहे, वज़ू करण में आसानी आहे, निमाज़ पढ़नि था। हिकिड़ा माण्हू आहिनि जेके निमाज़ तकलीफ़ में पढ़नि था, वज़ू कनि था, पाणी थधो आहे, सियारो लॻो पियो आहे, बल्कि के त अहिड़ा आहिनि जेको सुबुह जो गुस्ल कनि था, विहजनि था, सियारे में वज़ू उन्हनि खे करिणो थो पए, निमाज़ सीअ में पढ़नि था, त अल्लाह ताला उन जो बदिलो वरी ओड़े हिसाब सां ॾिए थो। खोड़ सारियूं हदीसूं आहिनि, त हिकिड़ियूं हदीसूं आहिनि जेको सिर्फ़ु वज़ू करण सां जन्नत जूं बशारतूं आहिनि, गुनाह माफ़ करण जूं आहिनि, पर वरी के तकलीफ़ में थधे पाणी जे हुजण जे करे तॾहिं बि सुहिणो वज़ू कंदा आहिनि, वरी उन जे लाइ जन्नत जूं बशारतूं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला फरमाए थो त जेके मूं उन्हनि खे ॾिनो आहे उन मंझां मुंहिंजे राह में ख़र्च कनि था। ऐं अॻिते अल्लाह फरमाए थो, क़ुलूबुहुम वजिलतुन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन। अल्लाह फरमाए थो, उन्हनि जूं दिलियूं ॾकंदियूं आहिनि, डिॼनि थियूं हर वक़्तु, छाजे करे? अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन, त हुननि खे यक़ीन आहे त हिकिड़े ॾींहुं रब ॾे मोटी वञिणो आहे। उनखे मौत जी यादगिरी आहे, उनखे क़बर जी यादगिरी आहे, उनखे क़बर जे हिसाब किताब जो, आख़िरत जे हिसाब किताब जी यादगिरी आहे। तंहिंजे करे हू नेक सालिह अमल कनि था ऐं अल्लाह जे ॾिनल मां अल्लाह जी राह में ख़र्च कनि था। अल्लाह ताला फरमाए थो, उलाइक युसारिऊन फिल ख़ैराति व हुम लहा साबिक़ून। अल्लाह ताला फरमाए थो, इहे ई माण्हू जिन्हनि खे आख़िरत ते यकीन आहे, अल्लाह ॾे मोटणो आहे, मौत यादि आहे, इहे ई माण्हू नेक सालिह अमलनि में तकड़ कंदा आहिनि। बल्कि अल्लाह ताला फरमाए थो, वहुम लहा साबिक़ून, बल्कि हू नेक सालिह अमलनि में भेट कंदा आहिनि, मुक़ाबिलो कंदा आहिनि। मिसाल, अगरि उस्ताद कंहिंखे चए थो बाबा उथी आज़ान ॾे, त हिकिड़ा असां ॾिसंदा आहियूं जिन्हनि खे नेकिन जो शौक़ु न आहे, कंहिंखे बि चवंदो बाबा तूं आज़ान ॾे, न सी मां कोन ॾींदुसि, ॿिए कंहिंखे ॾिसो। इहो छा आहे? नेकिन जो क़दुरु, आज़ान जी ख़बर ई कान्हे का, त आज़ान जी अहमियत छा आहे।
जिथे अहमियत है तहां हिकड़े नंढड़े बार के भी चवंदो आज़ान दियो, अगर उन्हनि खे आज़ान जी अजुर जी ख़बर आहे त हू चवंदो साईं मां ॾियां, हू चवंदो साईं मां ॾियां। हू लाउडनि ॾे भॼंदा, भेंट कंदा आहिनि। कुझु ॻोठनि में मूं ॾिठो आहे त सुबुह जो जेके ॻोठाणा आहिनि उहे आज़ान ॾियण जे लाइ पाण में भेंट कंदा आहिनि। बाबा जेको पहिरियां मस्जिद में दाख़िल थिए उहो आज़ान ॾींदो, जेको पहिरियां मस्जिद में दाख़िल थिए। यकीन कयो खोड़ सारा अहिड़ा नौजवान आहिनि जिन्हनि जूं अखियूं हूंदियूं आहिनि घड़ी में त मतां निमाज़ जो टाइम थी वञे, ॿियो केरु आज़ान ॾिए, उहे तकड़ करे वेंदा आहिनि। छो? प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे आज़ान जे बारे में खोड़ सारियूं। हिकु प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेके आज़ान ॾींदड़ आहिनि न, क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि जूं ॻिचियूं डिघियूं हूंदियूं। अल्लाह ताला उन्हनि खे इहा फज़ीलत ॾींदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेके बि आज़ान, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आज़ान जी फज़ीलत मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां पाण में विढ़ी पवंदो, एतिरे क़दुरु जो तव्हां पाण में कुणा विझंदो त आज़ान केरु ॾिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी जेको अजुर आहे, जेको सवाबु आहे, उहो न ॿुधायो आहे। चयूं जेकॾहिं ॿुधायां त तव्हां पाण में आज़ान ते विढ़ी पवंदो। हाणे जिन्हनि इहे हदीसूं ॿुधियूं आहिनि, या प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त आज़ान जेको माण्हू बुलंद आवाज़ सां ॾिए थो, जेसी तूणी हुनजो आवाज़ वेंदो, क़यामत जे ॾिहाड़े जिन्हनि बि इंसाननि, पखियुनि, जिन्हनि बि ॿुधो आहे सहदारनि, उहे सभु क़यामत जे ॾिहाड़े उनजी गवाही ॾींदा। त हाणे जिन्हनि इहे शयूं ॿुधियूं आहिनि, जिन्हनि खे क़दुरु आहे त उहे भेंट कंदा न आज़ान में, आज़ान सिखण जी तड़प कंदा। ऐं जिन्हनि खे ख़बर ई कान्हे का इन्हनि शयुनि जी, इन्हनि फज़ीलतनि जी, अछियूं ॾाढ़ियूं थी वियूं आहिनि। तव्हां चओ आज़ान ॾियो, चओ मौलवी साहिबु कोन थो अचे। बाबा तकबीर हाणे इक़ामत चओ, मौलवी साहिबु कोन थो अचे। छो जो उन्हनि खे इन्हनि शयुनि जो क़दुरु ई कोन ॿुधायो वियो आहे। ऐं अल्लाह ताला फरमाए थो त जिन्हनि खे आख़िरत जी ॻणती आहे न, उहे भेंट करण वारा आहिनि, उहे हमेशा तकड़ करण वारा आहिनि नेक सालिह अमलनि में। अॼु असां मुआशिरे में ॾिसूं त निमाज़ असां कोन था पढ़ूं। बेशुमार नौजवान त छा पर पोढ़ा क़बर जी कंधी ते पहुतल आहिनि, पर निमाज़ कोन था पढ़नि। पर जेकॾहिं कुझु निमाज़ पढ़नि था त मस्जिद में कोन था पढ़नि, घरनि में पढ़नि था। पर जेकॾहिं के आहिनि मस्जिद में पढ़नि था, पर टाइम ते कोन था पढ़नि। कुझु आहिनि टाइम ते पढ़नि था, जमायत सां नथा पढ़नि। यानी ॾिसो केतिरियूं ख़ामियूं आहिनि। अगरि इन्हनि जी तरतीब तव्हां जोड़ियो, मिसाल निमाज़ पढ़णु, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सिर्फ़ु निमाज़ पढ़ण जे बारे में चयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अगरि तव्हांजे घर जे अॻियां वाही वहे ऐं तव्हां ॾींहं में 5 चकर वेहजो, छा तव्हांजे जिस्म ते को मर रहंदो? त सहाबा चयो न या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इंसान जेको 5 चकर वेहजे जिस्म ते को मर न रहंदुसि। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त निमाज़ बि ईअं थो, जेको ॾींहं में 5 चकर निमाज़ पढ़े उन ते को गुनाह बाक़ी रहंदो ई कोन, उहो गुनाहनि खां पाक थींदो। हाणे मूंखे ॿुधायो, जेकॾहिं 5 चकर निमाज़ पढ़ण सां असांजा गुनाह मिटंदा वञनि त निमाज़ में टाइम केतिरो थो लॻे? वज़ू करण सां गुनाह मिटिजी था वञनि। एतिरे क़दुरु जो हिकिड़े चकर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े वण जे हेठां बीठा ऐं वण खे ईअं धूणो ॾिनो त उन मां पन जेके सुकल हुआ उहे तमामु घणा छणी पिया। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेके निमाज़नि जी पाबंदी कनि था या जेके वज़ू सोणे नमूने सां कनि था, त उन्हनि जा गुनाह बि ईअं ई छणनि था जीअं हिन वण मां पन किरी पिया आहिनि। त हाणे निमाज़ जी अहमियत ॾिसो, वज़ूअ जी अहमियत ॾिसो। जेको इंसान वज़ू करे बस थो करे ऐं पढ़े थो त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू, त अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खोले थो, आसमान जा 8 ई दरवाज़ा खोले थो। त हाणे ॾिसो केॾी वॾी फज़ीलत आहे, चंद अखर चवणा आहिनि। अहिड़े तरीक़े सां
इंसान मस्जिद जे तरफ़ अचे थो, हर विख जे एवज़ अल्लाह ताला उन जो हिकिड़ो गुनाह मिटाए थो छॾे, उनखे नेकी ॾिए थो, दर्जा बुलंद करे थो। केॾा सवाब आहिनि, विख विख ते अजुर, विख विख ते अजुर। उन खां बाद में इंसान अगरि मस्जिद में अचे थो, टाइम सां निमाज़ पढ़े थो, पहिरीं सिफ़ में पढ़े थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको मूं सवेर आज़ान वारी ॿुधाई उन में पहिरीं सिफ़ जो बि ज़िक्र आहे त पहिरें सिफ़ ऐं आज़ान जो तव्हांखे अजुर ॿुधायां त तव्हां पाण में भेंट कंदो। ऐं उन खां अलावा खोड़ सारा दोस्तनि जमायतुनि जो क़दुरु न आहे, मस्जिद जो क़दुरु न आहे। घर वेझड़े आहिनि पर घरनि में निमाज़ पढ़नि था, मस्जिद कोन था अचनि, मस्जिदूं वीरान लॻियूं पियूं आहिनि। ॾिसो केॾो वॾो पाड़ो आहे, तमामु वॾो पाड़ो आहे, पर जमायती सफ़ा थोरा आहिनि। हालांकि निमाज़ी कुझु आहिनि पर उहे घर में निमाज़ पढ़ंदा आहिनि। हाणे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़नि माण्हुनि जे लाइ छा चयो आहे? ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु रहम करण वारा हुया, एतिरे क़दुरु जो जिन्हनि पत्थर हयां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे बि बददुआ न ॾिनी, उन्हनि खे बि दुआऊं ॾिनियूं आहिनि। पर जेके इंसान निमाज़ पढ़नि था पर मस्जिद में नथा पढ़नि, घर में पढ़नि था, जमायत में नथा अचनि, त प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजी दिलि थी चवे त हिते कंहिं ॿिए खे चवां निमाज़ पढ़ाए ऐं मां कुझु साथियुनि खे वठी वञी उन्हनि जे घरनि खे उन्हनि जे समेत बाहि ॾियां जेके मस्जिदनि खे छॾे घरनि में निमाज़ पढ़नि था। अल्लाहु अकबर। इन मां अंदाज़ो लॻायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन्हनि माण्हुनि ते केतिरी कावड़ हुई जेके मस्जिद खे छॾे घर में निमाज़ पढ़नि, जेके पढ़नि था पर घर में था पढ़नि, ऐं जेके मुर्गो नथा पढ़नि उन्हनि ते केतिरी कावड़ हूंदी। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में त अहिड़ो को माण्हू ई कोन हो जेको निमाज़ न पढ़े। एतिरे क़दुरु जो मुनाफ़िक जेको हुया, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीन इस्लाम जा दुश्मन हुया न, उहे बि निमाज़ पढ़ंदा हुया। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो उन्हे ते बि जेके घर में वञी निमाज़ पढ़नि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन्हनि ते एतिरी कावड़, ऐं जेके मुर्गो न पढ़नि उन्हनि ते छा कावड़ हूंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं क़ुरान में आयत बि आहे हिकिड़ी, अल्लाह ताला फरमाए थो वैलुन लिल मुसल्लीन, निमाज़िन जे लाइ वैल आहे, दोज़ख आहे। कहिड़ा निमाज़ी? अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, जेके पंहिंजनि निमाज़नि खां बेख़बर आहिनि। निमाज़ पढ़नि था पर सोणे तरीक़े सां कोन था पढ़नि, जमायत सां कोन था पढ़नि, टाइम ते कोन था पढ़नि, उन्हनि जे लाइ बि दोज़ख आहे। ऐं जेके मुर्गो न पढ़नि, इन्हनि शयुनि खे असांखे सोचणु खपे। इहे शयूं असांखे न ॿुधायूं वयूं आहिनि, तंहिंजे करे असांजी ज़िंदगी गुज़री वई आहे मस्जिदनि खां परे आहियूं, मकान वसाया वेठा आहियूं, क़बर वसाया वेठा आहियूं, मेला आबाद कयो वेठा आहियूं, मस्जिदूं वीरान लॻियूं पियूं आहिनि। तव्हां अची ॾिसो अल्लाह जी इबादत जी जाइ हेॾी वॾी कॉलोनी में तव्हां ॾिसंदो हेतिरियूं मस्जिदूं, नंढियूं मस्जिदूं, उहे बि ख़ाली आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदो मकान या मेला उहे एकड़नि में हूंदा आहिनि ऐं उहे भरिया पिया आहिनि, जाइ कान्हे का, जाइ कान्हे का गाॾी बीहारण जे लाइ, वेहण लाइ, माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। छो जो असांखे हिननि शयुनि जो क़दुरु न ॿुधायो वियो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, असां ऐं तव्हांखे अल्लाह ताला मुसलमान बनायो आहे मां जे पेट खां। इहे अल्लाह ताला जा अहसान आहिनि। हाणे जे असां पाण पंहिंजा दुश्मन थियूं त पोइ बाक़ी कहिड़ी मयार ॿिए ते? अल्लाह त सभु रस्ता ॾेखारिया आहिनि न। कंहिंखे ख़बर न आहे त निमाज़ पढ़णु फ़र्ज़ु आहे, सभिनीनि खे ख़बर आहे। रोज़ो रखणु फ़र्ज़ु आहे, सभिनीनि खे ख़बर आहे। हज ज़कात फ़र्ज़ु आहिनि, कंहिंखे ख़बर न आहे, सभिनीनि खे ख़बर आहे। कूड़ ॻाल्हाइणु ग़लति आहे, मिलावट करणु, धोखो ॾियणु, इहे ग़लति आहिनि, कंहिंखे ख़बर न आहे, सभिनीनि खे ख़बर आहे। पर पोइ छो असां अमल नथा कयूं? उहो इन लाइ अमल नथा कयूं त इहे पचारूं कोन्हनि के। अल्लाह ताला क़ुरान मजीद में प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाइनि था, ए मुंहिंजा पैगंबर तूं नसीहत कंदो रह, बेशक नसीहत मोमिननि खे फ़ाइदो ॾींदी आहे। नसीहत हिकु अहिड़ी शइ आहे, अॼु असां ॾिसूं था पीउ पुट खे नसीहत कोन थो करे,
भा भा के नसीहत कोन थो करे, नसीहत करण असां छॾे ॾिनो आहे। तंहिंजे करे इन्हनि शयुनि जी अहमियत असांखे ख़बर ई कान्हे का। निमाज़ूं कोन्हनि के जे पढ़ूं त कमज़ोरियूं आहिनि। हाणे ॾिसो जुमे जी निमाज़, 8 ॾींहं ते जुमे जी निमाज़ आहे, तॾहिं बि अॼु असांजा खोड़ सारा मुसलमान जुमे निमाज़ ते बि कोन था अचनि ऐं जेके अचनि था उहे छा कंदा, आख़िरी ख़ुतबे में ईंदा, लाउड में कन अथनि, कम सां दुकान सां लॻा पिया आहिनि, घणा त घर वेठा आहिनि, ओ ॾिसंदा मौलवी हिकिड़ो ख़ुतबो मुकमल करे छॾियो आहे, हाणे ॿिए ख़ुतबे जे लाइ उथियो आहे, बल्कि दुआ शुरू करणु लॻो आहे त पोइ ईंदा भॻा भॻा, या त घणा ईंदा त इक़ामत थी वई आहे, हाणे निमाज़ थियण वारी आहे, पोइ भॻा भॻा ईंदा। छो त इन्हनि शयुनि जो असांखे क़दुरु न आहे। ही अॼु वक़्तु आहे नेकिन जो, ही वक़्तु ज़िंदगी में, ज़िंदगी असांखे हिकिड़े चकर मिली आहे, बार बार असांखे ज़िंदगी न मिलंदी। असां मुसलमान आहियूं, वाणिया कोन्हनि को, जेके वाणिया चवंदा त 7 जनम थींदा। असांजो ईमान इहो आहे, हिकिड़ो ई जनम आहे, हिकिड़ी पैदाइश आहे, हिकिड़े चकर मौत अची वेंदी। त जाइ ही आहे नेक सालिह अमल करण जो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेको 8 ॾींहं जुमे जी निमाज़ आहे, अल्लाह ताला उन जे बारे में फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फस्अउ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैअ। अल्लाह से फरमाए थो, ए ईमान वारो, जॾहिं जुमे जे ॾिहाड़े आज़ान ॾिनी वञे, तव्हांखे निमाज़ जे लाइ सॾियो वञे, त निमाज़ ॾे डोड़ो, डोड़ पायो, तकड़ कयो ऐं कारोबारनि खे बंदि करे छॾियो, कारोबारनि खे बंदि करे छॾियो। इहो छाजे लाइ अल्लाह हुकुम ॾिनो आहे? जेको 8 ॾींहं ते जुमे जी निमाज़ आहे ऐं उन खां अफ़ज़ल आहे न 5 वक़्त जी निमाज़, ही जेको फ़र्ज़ निमाज़ आहे उहो वधीक आहे। हाणे जुमे जे लाइ जॾहिं कारोबार बंदि करण जो हुकुम आहे, तव्हां छा था सम्झो त 5 वक़्त जेको आहे कारोबार बंदि करण जो हुकुम न आहे? असां वटि उज़ुर आहिनि, साईं दुकान ते केरु कोन्हे को, साईं कारोबार ते केरु कोन्हे, बनी ते केरु कोन्हे, तंहिंजे करे असां निमाज़ कोन था पढ़ी सघूं, असां जुमे जी निमाज़ कोन था पढ़ी सघूं। ए अल्लाह जा बंदा, तंहिंजे करे तुंहिंजे रब तोखे हुकुम ॾेई छॾियो, आर्डर ॾेई छॾियो त बंदि कयो, सभु कुझु बंदि कयो। ऐं पोइ अॻिते अल्लाह ताला अञा इंसान खे वज़ाहत कई, अल्लाह सम्झायो आहे, ज़ालिकुम खैरुन लकुम इन कुंतुम तअलमून, ऐं इन्हे में तव्हांजी भलाई आहे अगरि तव्हां ॼाणो, अगरि तव्हां ॼाणो त इन्हे में तव्हांजी भलाई आहे त निमाज़नि जो टाइम थिए, कारोबारनि खे बंदि करे छॾियो, पंहिंजनि मसरूफ़ियात खे बंदि करे छॾियो, पंहिंजनि कचहरियुनि खे बंदि करे छॾियो, बनी ॿारे खे बंदि करे छॾियो, इन्हे में ई तव्हांजी भलाई आहे। पर अफ़सोस अॼु असांखे उहे शयूं ॿुधायूं ई नथियूं वञनि। वल्लाही वल्लाही मां हिन दौर में खोड़ सारनि खे ॾिसां थो, जेके जलसा प्रोग्राम जुमे जूं निमाज़ूं हज़ारनि जा हज़ार माण्हू अचनि था, नज़र खुटे माण्हू न खुटनि, एतिरा माण्हू अचनि था, पर उन जलसे में कम वारी ॻाल्हि ई कान्हे का, ॻाल्हि ई कान्हे का। न अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारियो थो वञे, न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी जी मोहब्बत ॾिनी थी वञे, न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ॾिनी थी वञे, न सुन्नतनि जी अहमियत ॾिनी थी वञे, न तौहीद ॿुधायो थो वञे, कुझु बि न। 24 घंटा पंहिंजे मतिलब वारी ॻाल्हि। अगरि उन्हनि जो को अहिड़ो प्रोग्राम करणो आहे त उन प्रोग्राम ॾे माण्हुनि खे तवजो ॾींदा। अगरि पंहिंजे पीर, पंहिंजे मुर्शिद, पंहिंजी पार्टीअ जी पब्लिसिटी करणी आहे त उन कलाक ॾेढ में सिर्फ़ु उहो पंहिंजी ॻाल्हि कंदा, मुंहिंजो साईं ज़ोर, मुंहिंजो साईं ज़ोर, हू चवंदो असांजी पार्टी ज़ोर, हू चवंदो असांजी पार्टी ज़ोर। इहे अल्लाह जा बाना, ही जेके हेतिरी पब्लिक वेठी आहे, ही छा लाइ आया आहिनि? ही त आया आहिनि त तव्हां उन्हनि खे सिधो रस्तो ॾसण वारा आहियो, पर अगरि तव्हां ई उन्हनि खे खॾे में पिया था उछलायो, हू त खॾे में वेंदा, पर बचंदव तव्हां बि कोन, बल्कि हुननि जे गुनाहनि जा बार बि तव्हां ॻिची में खयो ईंदव। हाणे असां ॾिसूं था, जुमे जे ॾिहाड़े बि लाउडनि ते नात लॻा पिया आहिनि, सियारे में त पोइ त वारो लॻी थो वञे, सॼी राति नात लॻा पिया आहिनि, पब्लिक खे परेशान कयो वेठा आहिनि। नसीहत वारी ॻाल्हि कान्हे का,
जुम्मे जे ॾींहुं 8 ॾींहं पब्लिक अचे उन्हनि खे नसीहत कोन था कनि, उन्हनि खे हक़ीक़तूं कोन था ॿुधाइनि। ही प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको असांखे जीअण जो ढंग ॿुधायो आहे त कीअं जीअजे, ही ज़िंदगी अल्लाह छो ॾिनी आहे ऐं असांखे ही ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, अॻिते जो सफ़र असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे त मौत खां पोइ कहिड़ो सफ़र शुरू थींदो, छा छा थींदा असां सां अॻिते हिसाब किताब। पर अॼु असां ईअं हलूं पिया, का ख़बर ई कान्हे। ते करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला क़ुरान में जेको चयो आहे नेकिन ॾे भेंट कयो, नेकिन में तकड़ कयो, इहो जॾहिं असां में थींदो जॾहिं असांखे उन्हनि अमलनि जी फज़ीलत जी ख़बर हूंदी, जॾहिं असांखे उन्हनि नेकिन जो क़दुरु हूंदो। अॼु बि ॾिसो माण्हू उहो ई कारोबार कंदो आहे जो पहिरियां उन जे बारे में पुछा गाछा करे उनखे जॾहिं ख़बर पइजी वेंदी आहे न त हिन कारोबार में हेॾो नफ़ो आहे त हू माल ढोर खपाए बि हू कमु कंदो आहे। मिसाल जेको सऊदी वञनि था उन्हनि खे ख़बर आहे सऊदी जो 1000 मोकिले हिते जा 50,000 था ठहनि, माल ढोर बनियूं ॿारहा खपाए सभु तयारी बाबा वेंदासीं परदेस। जेकॾहिं हिते कंहिं कारोबार जो कंहिंखे ॾस मिले थो हिन कारोबार में नफ़ो आहे त पूरो टाइम लॻाए थो। अहिड़े तरीक़े सां अगरि असांखे हिन दीन, हिन इस्लाम जी, हिन क़ुरान ऐं हदीस जी, हिन आख़िरत जे वापार जी असांखे ख़बर पइजी वञे न, अल्लाह जो कसम न माल असांजे लाइ रुकावट थींदो, न औलाद थींदो, न दोस्त थींदा, न भाइर थींदा, न शोहरत, का शइ असांजे अमलनि में रुकावट न थी सघंदी। ते करे अल्लाह जे वास्ते क़ुरान खे तर्जुमे सां पढ़ंदा कयो, क़ुरान खे तर्जुमे सां पढ़ंदा कयो ऐं अमलनि जे बारे में उलमा खां पुछा कंदा कयो। साईं ही 8 ॾींहं असां गॾु था थियूं, ख़ुतबे ते अचूं था, हिन में क़ुरान हदीस में हिन जुमे जी निमाज़ जी कहिड़ी फज़ीलत आहे। अगरि असां जुमे जी निमाज़ पढ़ंदासीं त केतिरो अजुर मिलंदो। अगरि जुमे जे विच में ख़ुतबे जे विच में असां ॻाल्हाईंदासीं या हिक ॿिए खे रुॻी इशारनि सां सलाम कयोसीं या असां रुॻी हिक ॿिए खे थोरो इशारे सां को रोकियोसीं त छा नुक़सान थींदो? जाइज़ आहे नाजाइज़ आहे? जुमे जे ॾींहुं दुरूद पढ़ण जी कहिड़ी फज़ीलत आहे, दुआ घुरण जी कहिड़ी फज़ीलत आहे, इहे पुछा कंदासीं तॾहिं वञी अॼु जा ही ज़ालिम मुल्ला ॿुधाईंदा। न पुछंदव अल्लाह जो कसम कोन ॿुधाईंदव, छो त हुननि जो त कमु हले वेठो न, हुननि खे तव्हां सां हाणे मक़सदु कोन्हे। हर शइ मतिलब परस्त इंसान थी वियो आहे, हर शइ में मतिलबु आहे, हिन दीन खे बि मतिलब बनाए छॾियो। हुननि जो कमु हले वेठो, सयूं कुकड़ मच्छियूं मिलनि वेठा, देगूं मिलनि वेठियूं, पघारूं मिलनि वेठा, छेला गाबा मिलनि वेठा, हुननि खे तव्हांजी कहिड़ी गणती? तव्हांखे असांखे पंहिंजी गणती पाण करणु खपे। अॻिते जो सफ़र असांखे सोचणु खपे। अकेला वेंदासीं हिन ऊंदाही क़बर में, रोज़ माण्हू हथनि सां दफ़नाए था अचूं, कॾहिं भाउ खे, कॾहिं सौट मासात खे, कॾहिं पीउ खे, कॾहिं पुट खे दफ़नाए था अचूं। ॾिसूं था त इहा सोढ़ी क़बर आहे, अकेले जो सफ़र इतां शुरू थींदसि त असांखे बि सोचणु खपे त असां छा कयूं। तंहिं करे सिखो, दीन खे सिखो ऐं जुमे जे ॾिहाड़े जे ख़ासि करे तव्हां कोशिशि कंदा कयो ऐं ख़ुतबे खां पहिरियां ईंदा कयो। सवाब, वॾा सवाब अथव जुमे जे ॾिहाड़े, पर ख़ुतबे खां पहिरियों अचणु खपे। मुकमल ख़ुतबो गौर सां ॿुधणु खपे, एतिरे क़दुरु जो ख़ुतबे जे दौरान ज़िक्र करण बि मना आहे। घणा दोस्त असां ॾिसंदा आहियूं, उन्हनि खे ग़लति फ़हमी आहे, हालांकि इहा उन्हनि जी तड़प आहे। हू तस्बीह हथ में हूंदी आहे, ख़ुतबो हले थो, हू तस्बीह पढ़ंदा आहिनि, हू सोचींदा आहिनि हिकिड़े धक सां 2 शिकार कयां, ज़िकिर बि कयां, ख़ुतबो ॿुधां, 2 अजुर मिलींदा। पर हक़ीक़त में ईअं न आहे। जेको ख़ुतबो गौर सां न ॿुधंदो ऐं ख़ुतबे जे दौरान ज़िकिर कंदो, ज़िकिर जो बि अजुर चट ऐं ख़ुतबे ॿुधण जो बि अजुर चट। ॾिसो, अमल त ॿई भला आहिनि, ख़ुतबो बि ॿुधे वेठो, ज़िकिर बि करे वेठो, पर अगरि ॼाण न आहे, अगरि क़ुरान ऐं हदीस जी ॼाण न आहे त 2 अमल हुन जा चट थी विया, हुनखे ख़बर ई कान्हे का। तंहिं करे दीन खे सिखो, दीन खे सम्झो, नेक सालिह उलमा जेके आहिनि उन्हनि सां तालुक़ रखो। जे उन्हनि तोड़ी पहुची नथा सघो थी, सोशल मीडिया जो दौरा ॿुधंदा कयो, टाइम कढो। अल्लाह खां दुआ था कयूं त अल्लाह ताला सां सभिनीनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फ़स्तग़फ़िरू इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मुझे अज़ीज़ दोस्तों, ही ज़िंदगी इंतहाई मुख़्तसिर ज़िंदगी आहे ऐं अॻिते जो सफ़र आहे उहो ॾाढो वॾो आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द ऐं हिकु अज़ीम मुहद्दिस हुया, मुत्तक़ी परहेज़गार हुया। जॾहिं उनजो वफ़ात जो टाइम आयो त हू रोअण लॻो त माण्हू पुछण लॻा, तव्हां छो था रो? तव्हां त नबी जा शागिर्द आहियो, नबी जा सहाबा आहियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वक़्तु गुज़ारियो, तव्हां छो था रो? जिन्हनि खे आख़िरत जे मंज़िलनि जी ख़बर आहे न, पोइ उहो अहिड़ा जवाब ॾींदा आहिनि। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला फरमायो, अल्लाह जो कसम, मूंखे मौत जो डपु कोन्हे को, मां रोआं इन लाइ थो त पंध वॾो आहे पर मूं वटि समर कोन्हे को। अल्लाहु अकबर। सहाबी रसूल जिन्हनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जन्नत जूं बशारतूं ॾिनियूं आहिनि, तॾहिं बि उन्हनि जे दिलि में ख़ौफ़ ॾिसो, चवनि था पंध वॾो आहे, मूं वटि अजुर कोन्हनि के, नेकियूं कोन्हनि के। अॼु असां पंहिंजी हालति ॾिसूं, असां वटि अमल कहिड़ा आहिनि, ऐं अमल सिर्फ़ु पाण खे नाहिनि करणा, बल्कि ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे। हीअ बि हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो अथव। खोड़ सारा माण्हू असां ॾिठा आहिनि, पाण नेक साले अमल कनि था, ॿियनि खे चवनि ई कोन था। चवनि था बाबा असां पंहिंजी कयूं, ॿियनि सां असांजो कमु ई कोन्हे, पाण ॼाणे। इहो अमल बि जेको आहे न, इंसान जे पंहिंजे अमलनि खे बर्बादु करे थो छॾे। अगर इंसान पूरे इलाके में गुनाह ॾिसे, बुराइयूं ॾिसे, बुछड़ाइयूं ॾिसे, उन जे ख़िलाफ़ आवाज़ न उथारे, ख़ामोशी सां वेहे, त उन जा पंहिंजा अमल बि चट थी था वञनि। जीअं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां कॾहिं को मुनकर ॾिसो, को गुनाह ॾिसो, उनखे हथ सां रोकण जी ताक़त आहे त हथ सां रोकियो। अगरि हथ सां रोकण जी ताक़त न आहे त ज़बान सां रोकियो। अगर ज़बान सां बि रोकण जी तव्हांखे ताक़त न आहे त उन अमल खे दिलि सां बुरो सम्झो, ऐं इहा ईमान जी आख़िरी हद आहे। इन खां हेठि ईमान आहे ई कोन। जेको मुआशिरे में गुनाह ॾिसे, बुराइयूं ॾिसे, पर उनजी दिलि ॾुखे न, उनखे तकलीफ़ थिए न, नथो पहुचे, नथो रोके सघे, पर ग़म उनखे खाए, उनजे सीने में ग़म हुजे, ॾुख हुजे, त यार ही छा थी वियो आहे मुसलमाननि खे, ही मुआशिरे खे छा थी वियो आहे? समझो त उन में ईमान आहे। ईमान आहे त अमल क़बूल आहिनि, पर जेकॾहिं मुआशिरे में बुराई ॾिसे थो, उनजे दिलि खे ॾुख ई न आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, इन खां हेठि पोइ ईमान आहे ई कोन। हाणे मूंखे ॿुधायो, जंहिंमें ईमान ई कोन्हे त उहो बेईमान आहे। बेईमान जी इबादत क़बूल आहे? उनजी इबादत ई क़बूल कान्हे का। ऐं हिकिड़ी ॿी वाज़े हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला फ़रिश्तनि खे बनी इसराइल जे हिकिड़े क़ौम खे ग़र्क़ करण जे लाइ मोकिलियो। हू आया त हुननि ॾिठो त हिकिड़ो माण्हू उन क़ौम में आहे जेके ॾाढी इबादत थो करे, तमामु मुत्तक़ी परहेज़गार आहे। अल्लाह ताला खे चयूं, या अल्लाह, तव्हां त असांखे मोकिलियो आहे हिनखे ग़र्क़ करण जे लाइ, पर इन्हनि में हिकिड़ो नेक बानो आहे, इन जो छा कयूं? त अल्लाह ताला फरमायो त पहिरियां अज़ाब जी शुरूआत इन खां कयूं। इन जूं यानी नेकियूं, इहा तक़वा परहेज़गारी अल्लाह खे पसंदि न हुई। छो? सॼी दुनिया गुनाहनि में ॿुॾी पई आहे, ही पंहिंजी निमाज़ूं पे थो करे, पंहिंजूं निमाज़ूं। त ॿियनि खे रोकणु ज़रूरी आहे। असांजे हिते इलाके में हिकिड़ो दोस्त मके में मूंखे मिलियो, इलाके जो हिते ॿुधाई, हिन जोही भान जे विच में हिकिड़ो ॻोठु आहे। उन मूंखे ॿुधायो त साईं, असांजो सॼो ॻोठु जेको हुयो अहले सुन्नत हुयो। पोइ उते हिकिड़ो माण्हू राफ़ज़ी आयो, उन ॻोठ जो खानो ख़राब करणु शुरू कयो, पर असांजा मौलवी गूंगा थी वेही रहिया, कंहिंखे रोकियो न। चयूं साईं, अॼु असांजो सॼो ॻोठु राफ़ज़ी थी वियो आहे,
सॼो ॻोठ तबाह थी वियो आहे। जेके सहाबा खे गारियूं ॾियण वारा, सहाबा जूं गुस्ताखियूं करण वारा ऐं जेके आहिनि गैरुल्लाह जी पूॼा करण वारा थी विया आहिनि। छाजे करे? मौलवी चुप रहिया, कंहिं हक़ सच चयो ई कोन। जेकॾहिं ओॾी महिल हक़ सच चवनि हा त थी सघे उन हिकिड़े जी बि इस्लाह थी वञे हा, उहो हिकिड़ो बि सुधरी वञे हा, पर ख़ामोश थिया त उन हिकिड़े सॼे ॻोठ जो सत्यानाश कयो। छा इहे मौलवी बिश्त में वेंदा जॾहिं सॼे ॻोठ जो खानो ख़राब थी वियो? अहिड़ा खोड़ सारा मिसाल आहिनि क़ुरान हदीस में। अगरि तव्हां क़ुरान खोलींदो तव्हांखे मिलंदो त अल्लाह ताला फरमायो आहे त गुज़रियल क़ौमनि जे कुझु उलमा खे, जेके वॾा पंहिंजे पर में मुत्तक़ी परहेज़गार हुया, उन्हनि ते अल्लाह लानत कई आहे। छो जो हू पंहिंजे क़ौम खे नसीहत करण वारा न हुआ, रोकण वारा न हुया, हू पंहिंजी इबादत कनि पिया, त अल्लाह ताला उन्हनि ते लानत कई आहे। त हाणे इन मां मालूम थिए थो त भलाई जो चवणु, बुराई खां रोकणु असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे। इहो बि न आहे सिर्फ़ु मौलवियुनि जो ठीकु आहे, न, हर नौजवान ते हक़ आहे। जिथे ग़लति कमु ॾिसे उते बीही रहे। बीहण तुंहिंजो कमु आहे, अॻिते कमु अल्लाह जो आहे। तूं सिर्फ़ु बीह बुराई जे ख़िलाफ़, नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ तूं बीह, सिर्फ़ु आवाज़ उथारण तुंहिंजो कमु आहे। अॻिते वधीक अल्लाह ताला तो ते बोझ नथो विझे। हा, तो में ताक़त आहे रोकण जी त रोक। तूं ॻोठ जो चङो आहीं, वॾेरो आहीं, सरदार आहीं, त तूं पंहिंजे क़ौम वारनि ते सख़्ती करे उन्हनि अमलनि खां रोक। जेकॾहिं न तूं आम पब्लिक ही, त कम से कम तूं दाहूं कंदो रह, तूं आवाज़ उथारींदो रह। ये मुसलमान मोमिन जी निशानी आहे। अगरि आवाज़ बि नथो उथारे, पोइ यकीन कयो त असांजो ईमान ख़तमु आहे, पोइ का इबादत क़बूल न आहे। पोइ भली सजदा ॾेई ॾेई नरड़ घसाए छॾे, भली हिते फलूकणा थी पवनि, को फ़ाइदो कोन्हे, को फ़ाइदो अमलनि जो कोन्हे, जेसी तुड़ी असां हक़ सच चवण वारा न थियूं। खोड़ सारा अहिड़ा मूं साथी ॾिठा आहिनि जेके चवंदा साईं ही ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, असांजा मीटर खुली विया, पर यार ही ॻाल्हि असां अॻिते नथा करे सघूं। छो? मिटी माइटी हली वेंदी, दोस्ती ख़तमु थी वेंदी, भाईपी ख़तमु थी वेंदी। मूं उन्हनि खां पुछा कि छा मौत खां बाद में बि मिटी माइटी अथई? दोस्ती आहे, भाईपी आहे, शोहरत, क़ौम, क़बीलो मौत खां पोइ आहे? कोन्हे। पोइ कहिड़ो फ़ाइदो जो तूं पंहिंजी आख़िरत थो वञाई उन शइ जे लाइ जंहिंजो सफ़र, जंहिंजो साथ क़बर तूणी आहे। तूं उन्हनि शयुनि ते उन्हनि सां दोस्ती छो नथो रखी? उन नेक सालिह अमलनि सां जेको क़बर खां अॻिते बि तोसां गॾु हलंदा, तांजो वञी तोखे जन्नत में पुॼाए तोखां हथ कढंदा। त दोस्ती नेक सालिह अमलनि सां रखनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, सम्झी छॾियो, ही दुनिया मुख़्तसिर आहे। सब खां पहिरियां असांखे पाण खे मुत्तक़ी परहेज़गार थियणो आहे ऐं उन खां बाद में पंहिंजे घर खां शुरूआत करे पूरे उम्मत मुस्लिमा तोणी असांखे हक़ सच जो नारो पुॼाइणो आहे ऐं माण्हुनि खे क़ुरान हदीस जी दावत ॾियणी आहे। इहो सम्झी छॾियो, ही रस्तो ॾुखियो ज़रूरु आहे। अगरि ॾुखियो न हुजे हा त पैगंबरनि खे पत्थर न लॻनि हा, सहाबा ऐं अहल बैत सिसियूं कोन कटराइनि हा, शहादतूं न थियनि हा, हिजरतूं न थियनि हा। इहो दलील आहे अल्लाह ताला पंहिंजनि महबूब बंदनि खां इहो कमु कराए क़यामत तूणी ईंदड़ इंसाननि खे ॿुधाए छॾियो आहे। जॾहिं मां पंहिंजनि हबीबनि खे बि आज़मायां थो, सहाबा खे आज़मायां थो, अहल बैतनि खे बि आज़मायां थो हिन रस्ते में, त तव्हां पोइ कहिड़ी शइ आहियो? तंहिं करे जेके बि सहाबा ऐं अहल बैत जा हुबदार हूंदा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुबदार हूंदा, उहे बि हक़ ऐं सच जे रस्ते ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा। पोइ ॿ शयूं आहिनि, या त शहादत या त गाज़ी, ऐं ॿिन्हिनि सूरतनि में इंशा अल्लाह उहो इंसान खटियल आहे। जेकॾहिं गाज़ी थी उनखे मौत अचे तॾहिं बि जन्नत आहे, जे शहीद थी वञे तॾहिं बि पहिरियां वञी जन्नतनि खे माणींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असां सभिनीनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अल्लाह जेको मूं चयो ऐं जिन्हनि दोस्तनि ॿुधो उन ते मूंखे ऐं तमामु दोस्तनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या अल्लाह असांजे हिन पत्थर दिलनि खे नरम फ़रमा। या अल्लाह असांजे दिलनि में तुंहिंजी मोहब्बत, तुंहिंजी चाहत ऐं तुंहिंजो ख़ौफ़ अता फ़रमा। या अल्लाह असांजे दिलनि में प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत अता फ़रमा, सहाबा ऐं अहल बैत जी मोहब्बत अता फ़रमा। या अल्लाह असांजे दिलनि में सुन्नत जी मोहब्बत अता फ़रमा, तौहीद जी मोहब्बत अता फ़रमा। या अल्लाह असांजे दिलनि में शिरक ऐं बिदअत जी नफ़रत अता फ़रमा, शिरक ऐं बिदअत जे ख़िलाफ़ जिहाद करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या अल्लाह जेसी तूणी जियारी ईमान ते ज़िंदगी अता फ़रमा। जॾहिं
जेरे मौत अता करीं त ईमान जी हालत में मौत अता फरमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा कामिला आजिला अता फरमा। या अल्लाह जेके तंग दस्त आहिनि उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। या अल्लाह जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे सालिह औलाद अता फरमा। या अल्लाह जेके बेनिमाज़ी आहिनि गुमराही जे रस्ते ते आहिनि या अल्लाह उन्हनि खे नेक निमाज़ी बना। या अल्लाह जेके असांजा मुसलमान भाइर ईमान जी हालत में वफ़ात करे आहिनि सभिनीनि खे क़ब्र ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमा। जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा। या अल्लाह जिथे जिथे असांजा मुसलमान भाइर मज़लूम आहिनि उहे चाहे मुसलमाननि जे ज़ुल्म जे हेठां आहिनि या काफ़िरनि जे ज़ुल्म जे हेठां आहिनि या अल्लाह तमामु मुसलमाननि जे जान माल औलाद ऐं इज़्ज़तनि जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह जेके बि असांजा मुसलमान भाइर तुंहिंजे दीन जी सरबुलंदी लाइ जिथे बि हिन काइनात में जद्दोजहद करे रहिया आहिनि या अल्लाह उन्हनि मुजाहिदनि जी मदद फरमा। या अल्लाह उन्हनि खे सही तरीक़े सां तुंहिंजे राह में जिहाद करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह उन्हनि खे गुमराही जे रस्ते खां महफ़ूज़ फरमाए जाए। रब्बना तक़ब्बल दुआना रब्बना अग़फ़िर लना व लिवालिदीना व लिलमुअमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहिम अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।